दोस्तों अॼु मंज़ूर सखीराणी जो वॉल्यूम आहे 785 जेको 1991 में रिलीज़ थियो आहे। असल में ही 1990 जे आख़िरी ॾींहंनि में रिलीज़ थियो आहे। मंज़ूर सखीराणी तमामु घणो टाइम ॾिनो लोक फनकार खे ऐं हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॻायो मंज़ूर सखीराणी। उन कलाम जा ॿोल आहिनि, छो तो साम्हूं प्यार कयो, छो तो साम्हूं इज़हार कयो। ऐं ही कलाम आहे अली गुल सांगी जो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त मंज़ूर सखीराणी तमामु घणो इन दौर में मशहूरु फेमस हुयो। मंज़ूर सखीराणी जा कई खोड़ सारा गीत मशहूरु आहिनि। हर हिकु एल्बम में चंद एल्बम अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सफ़ा टॉप ते हलंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मंज़ूर सखीराणी जो मुआइदो थियल लोक फनकार में हर फनकार जो मुआइदो थींदो रहंदो आहे कंपनी में। जेका कंपनी हिन खे फेमस करे उन दौर में मुआइदे खां सवाइ कमु न हलंदो हो। आम जाम फनकार जेके आहिनि मतिलबु जिन्हनि जा फेमस एल्बम न थी सघिया, उहे उन्हनि जा वरी मुआइदा न थींदा कंपनी सां। उहो हिकिड़ो एल्बम करे वेंदा, जेकॾहिं मोट मिली त ठीकु आहे, ॿिया एल्बम कंदासीं। जे न मोट मिली त बसि उहो हिकु अधु एल्बम हूंदो हुन कंपनी में। काफ़ी फ़नकार ईअं रुली विया, काफ़ी खोड़ सारा फ़नकार थिया पर फेमस न विया। मंज़ूर सखीराणी, जलाल चांडियो, फौज़िया सुमरो, शमन अली मिराली, इहे तमामु घणा फेमस हुया इन दौर में। इन्हनि जूं केसटूं लखनि में विकामियूं, लखनि में। एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त एल्बम जो जेको सिलसिलो असां कयो आहे त उहो आहे इंफॉर्मेशन वीडियो। ऐं हिन में कोई गीत कोई सॉन्ग न हूंदो, हिन में सिर्फ़ु इंफॉर्मेशन वीडियो हूंदो। ऐं एल्बम तव्हांखे ॿुधायो वेंदो त कहिड़ो एल्बम आहे, कहिड़ो वॉल्यूम आहे, कहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा आहिनि। सो कमु रखियो आहे इहो। काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे, काफ़ी दोस्तनि खे वणियो आहे कमु, छो जो पूरे यूट्यूब ते अहिड़ो कमु कंहिं न कयो आहे। काफ़ी दोस्त खिलनि था त इहो कमु छा आहे। बहरहाल गाननि रखण खां बहितर आहे त हीउ कमु कयो वञे। ऐं घणी ॻाल्हि थी वई त हाणे एल्बम जे बारे में हलूं त पहिरियों हिन जो कलाम आहे अली गुल सांगी जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, खिलणो आहीं ॾाढो सुहिणा। उन खां पोइ ॿियो कलाम आहे कंबराणी जो, अनवर कंबराणी, दोस्तनि लुटियो आहे दोस्ती जे करे। उन खां बाद बि अनवर कंबराणी जो ॿियो कलाम आहे, इश्क विच काले कपिड़े पाते, इश्क विच काले कपिड़े पाते। ऐं अनवर कंबराणी सिराइकी आहे ऐं हिन जा कलाम तक़रीबन सिराइकी में हूंदा। उन खां बाद ॿियो कलाम आहे उस्ताद बुखारी, तमामु फेमस शाइर, सिंध जो नाले वारो शाइर उस्ताद बुखारी। उन जो कलाम आहे ही, मुंहिंजी सिंधड़ी मथे परचे। उन खां बाद आहे अली गुल सांगी जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, कहिड़ी आहे ज़िंदगी महबूब बिना। उन खां बाद ॿियो कलाम आहे उस्ताद बुखारी जो। कलाम जा ॿोल आहिनि, जोश आहे ॾाढो अॼु असांखे, मतिलबु हे सिंधी कलाम आहे, सिंधी तर्ज़ ते ठहियलु। उन खां बाद ॿियो कलाम आहे अली गुल सांगी जो, छो तो साम्हूं प्यार कयो। ही ज़बरदस्त गीत आहे, तव्हां ॿुधंदव तव्हांखे इंशाल्लाह मज़ो अची वेंदो। ऐं हीअ तव्हांखे गीत किथां मिलंदा, हिन में तव्हां वॉल्यूम सर्च करे सघो था। वॉल्यूम सर्च कंदव त मोहम्मद हनीफ़ अब्बासी जो चैनल आहे, उन ते तव्हां हलिया वञो, उन ते तव्हांखे हर एल्बम मिली वेंदो। उन खां बाद हिकिड़ो आख़िरी गीत आहे, कंहिंसां कोई प्यार न करे। ही कलाम अली गुल सांगी जो आहे। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। जे दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट्स करे त पोइ कमेंट्स उन जी असां शामिलु कंदासीं वीडियो में इंशाल्लाह।